अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाम है अब्दुल वकाला को अभी ॾिसी रहिया आहियो सिंध वेब न्यूज़ HD ख़बरुनि जो सिलसिलो जारी कुंभ शहर खां। कुंभलक ॻोठ गुलाम रज़ा गोपांग में घरू अणबत तां मुड़िसा तां पंहिंजी घरवारी राबेला गोपांग खे मारकुट करे संदसि गुम करे छॾियो आहे, जंहिं ते संदसि पीउ जान मोहम्मद गोपांग ऐं माउ हिदान गोपांग, चाचो मोहब्बत खान गोपांग, भाइर मीर हज़ार गोपांग, गुलाम असगर गोपांग, फरीद गोपांग भेनरुनि ऐं ॿियनि औरतुनि पारां एहतजाज कयो। उन जे पीउ जान मोहम्मद गोपांग ऐं माउ हिदान गोपांग एहतजाज कंदे दाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त असांजी धीउ राबेला खे संदसि मुड़ुस मुश्ताक गोपांग बेगुनाह असांजी नियाणी खे मारकुट करे खेसि गुम करे छॾियो आहे, जंहिंजो 4 ॾींहंनि खां वठी को बि ॾस पतो न मिली सघियो आहे। असांखे ख़ुदशो आहे राबेला खे पंहिंजे मुड़ुस काथे मारे इन छॾियो हुजे, अहिड़ो इतलाउ कुंभ थाणे ते ॾिनो आहे, पर अफ़सोस जो हिन महिल ताईं पुलिस बि असांजी मदद न पई करे। राबेला जी धीउ रोईंदी वज़ीर आला सिंध IG, सिंध DIG, अखर SSP ऐं खैरपुर DSP कोर्ट ॾिजी SHO कुंभ ऐं आला अमलदारनि खे रोईंदे अपील कंदे चयो त मूंखे मुंहिंजी अमड़ जल्द में जल्द वापसि कराई वञे। रिपोर्टर गुलाम कादिर शेख।